नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे जाम नवाज़ अली मां ख़बर ॾींदा हलूं त नवाबाद लॻ ॻोठ आशिक़ थईम जे रवासी इलियास थईम चयो आहे त आउं मज़दूरी करे 300 ॾियारी कमाए घर जो गुज़र सफ़र करियां थो। जॾहिं त हिन जो इलाज किथां करां, हिन जे इलाज मां घर जो अलतल खपाए छॾियो आहे। हाणे मूं वटि खपाइण लाइ कुझु बि न आहे बचियो आहे जो खपायां ऐं हिन जो वधीक इलाज नथो कराए सघां। ॼमण जे 3 खां 4 साल खां पोइ हिन जी चेल खां हेठियों धड़ आहिस्ता आहिस्ता कमु करणु छॾे वियो। हलण फिरण रांद रूंद खां लाचार बणिजी वियल मूं मिसकिन हिन इलाज लाइ का बि कसर न छॾी आहे। मूं वसार इहा जॻह न छॾी जिते हिन जो इलाज न हुजे। मुंहिंजी न कंहिं तक जे निमाइंदे सार लधी आहे, न सिहत खाते जी का टीम आई आहे, न पोलियो वारा असां वटि अचनि था। आउं जाम शबीर अली खान शाज़िया मरी हुकूमत सिंध ऐं वसवारनि अमलदारनि खे हथ ॿधी अर्ज़ु करियां थो त मुंहिंजे मासूम बचड़नि जो इलाज कराए जीअं हिन ॿिनि ॿारनि वांगुरु हली घुमी सघे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।